सिंधियत जा सरताज आहे असांजो 26 सालियानो जलसो दुबईअ में 16 नवंबर ते शेख राशिद ऑडिटोरियम में। हिन साल 3 सिंधी कलाकारनि जो कंदासीं ख़ासि सन्मान। सिंधियत जा सरताज उहे आहिनि महेश चंद्र, घनश्याम वासवाणी, मातम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर ऐं काजल चंदीरामाणी। हिननि जो सन्मान कंदासीं ट्रॉफी ऐं 1 लख रुपए जे चेक सां। हू पंहिंजी मधुर आवाज़ में गुज़िरियल ज़माने जे फिल्मुनि में ॻायल गीतनि सां तव्हांखे विंदराईंदा। हिन दफ़े मज़ाक मस्तीअ खे ख़ासि रंगत ॾियण लाइ अची रहियो आहे राजकुमार भगताणी, जंहिंजो रूप रंग ऐं आवाज़ आहे अमिताभ बच्चन जहिड़ो। सभिनी गीतनि जी लड़ियुनि खे जोड़ींदी असांजी ब्यूटी क्वीन सिमरन आहूजा, जेका पंहिंजे रूप रंग ऐं दिलकश नमूने में कारवाई हलाइण लाइ मशहूर आहे। दुबई जे नौजवाननि जूं डांसिस ऐं चर्चनि जूं चेहरूं तव्हांखे पंहिंजी सीट तां उथणी कोन ॾींदियूं। असांजे हिन जलसे जो शान वधाइण लाइ अची रही आहे डॉक्टर पायल कुकरानी, जेका गुजरात विधानसभा जी MLA आहे। सिंधी संगत जे बैनर हेठि आशा चांद जे रिथियल हिन प्रोग्राम सिंधियत जा सरताज 16 नवंबर दुबईअ में अचण न विसारजो।